ओम शांति। अॼु जी मुले तारीख़ है 13/4/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मिठी मिठी ॿार। बाबा चवनि था बाबा मिठी मिठी ॿार। बाबा 21 जनवरी जे लाइ तव्हांजी दिलि अहिड़ी बहलाए ॾींदो आहे जो तव्हांखे दिलि बहलाइण लाइ मेले माला खड़े आदि में वञण जी दरकार ई न आहे। बाबा 21 जनवरी जे लाइ तव्हांजी दिलि अहिड़ी बहलाए ॾींदो आहे जो तव्हांखे दिलि बहलाइण जे लाइ मेले मलाखाड़े आदि में वञण जी दरकार ई न आहे। प्रश्न जो ॿार हाणे बाप जा मददगार ठाहींदा आहिनि, उन्हनि जे लाइ कहिड़ी गैरेंटी कंदा आहिनि। उत्तर आहे श्रीमती राजधानी स्थापना करण में मददगार ठाहिण वारे ॿारनि जे लाइ गैरेंटी आहे कि उन्हनि खे कॾहिं काल न खाई सघंदो। मतिलबु ईअं न कि समय अची वियो, समय खां पहिरियों असां हली वियासीं, ज़बरदस्ती न वेंदा, उन्हनि को ख़ुशी ख़ुशी सां वेंदा, स्वेच्छा सां आत्मा वेंदी। श्रीमती राजधानी स्थापना करण में मददगार ठहिण वारे ॿारनि जे लाइ गैरेंटी आहे कि उन्हनि खे कॾहिं काल न खाई सघंदो आहे। सतयुग की राजधानी में कॾहिं अकाले मृत्यु न थी सघंदी आहे। सतयुग की राजधानी में कॾहिं अकाले मृत्यु न थी सघंदी आहे। मददगार ॿारनि खे बाप द्वारा अहिड़ी प्राइज़ मिलंदी आहे जो 21 पीढ़ी ताईं उहा अमर रहंदा आहिनि। ओम शांति। ॿार ओम शांति। ठहियल हिकु सृष्टि चक्र अनुसार बने बनाए। बाबा चवनि था कि इहे जेको सृष्टि चक्र ठहियलु आहे न, सत्युग त्रेता द्वापर कलयुग, इन जे अनुसार कल्प पहिरियों मुआफ़िक शिव भॻवानु अचे। मतिलबु हर 5,000 साल में शिव बाबा इन सृष्टि ते अची करे वाच्य कंदो आहे। इन करे गीता में लिखियलु आहे शिव भॻवानु वाच्य लिखियलु आहे। लेकिन भॻवानु त श्री कृष्ण न थी सघंदो आहे न, भॻवानु त निराकार ज्योतिर्बिंदु आहे। त बाबा चवंदा आहिनि कि सृष्टि में हिकु बार मूंखे अचिणो ई हूंदो आहे ऐं वाच्य करिणो ई हूंदो आहे, लेकिन मां ॿिए जे शरीर में अची करे वाच्य कंदो आहे। हाणे पंहिंजो परिचय त ॿारनि खे मिली वियो न, हाणे बाबा अची करे ख़ुदि जो बि परिचय ॾिनो अथई ऐं असांजो बि, कि असां केरु आहियूं, आत्मा आहियूं, बाबा परमात्मा आहियूं। बाप जो बि परिचय मिली वियो, स्वयं जो बि परिचय मिली वियो। बेहद जे बाप खे त ॼाणे वरितो अथव न, मतिलबु बाबा विश्व जो पिता आहे न, सर्व आत्माउनि जो पिता आहे, त इन करे बेहद जो बाप आहे। ऐं दुनिया में माण्हू हद जा पीउ आहिनि, मतिलबु थोड़ी आत्माउनि खे संभालण लाइ त उनखे हद जो पीउ। ऐं शिव बाबा परम पिता परमात्मा बेहद जो बाप आहे। बेहद जी सृष्टि जे आदि मध्य अंत खे बि ॼाणे वरितो न तव्हां। नंबरवार पुरुषार्थ अनुसार कोई सुठी रीति ॼाणे वेंदा आहिनि त बि सम्झाए बि सघंदा आहिनि ॿियनि खे। मतिलबु इहे जीअं जेको असां ॿुधूं था, सम्झो आहे, त इहे असां माण्हुनि खे बि सम्झाए सघंदा आहियूं। जंहिंखे जेतिरो सम्झ में ईंदो आहे ओतिरो उहो ॿियनि खे बि सम्झाईंदो वञे। त नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॿार जो सुठी रीति सम्झंदा आहिनि, उहो ॿियनि खे सम्झाइण लाइक़ु ठहींदा आहिनि। कोई अधूरो कोई कमु, जीअं लड़ाई में बि कोई कमांडर चीफ, कोई कैप्टन, कोई छा ठहींदो आहे। मतिलबु हर जॻह ॾिसो वॾे खां नंढो आहे, जंहिंखे जेतिरी नॉलेज आहे उन अनुसार वॾे खां नंढो पद हूंदो आहे। त हिते बि कोई जास्ती कोई कमु आहे। राजे जी माला में बि कोई साहूकार प्रजा, कोई ग़रीब प्रजा नंबरवार आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि बराबरि असां ख़ुदि श्रीमत ते हली सृष्टि ते श्रेष्ठ राजधानी स्थापना करूं था। ॿार ॼाणंदा आहिनि बराबरि असां ख़ुदि श्रीमत ते सृष्टि ते श्रेष्ठ राजधानी स्थापना करूं था न। जेतिरी जो महिनत कंदा, राजधानी अर्थात हाणे सतयुग जी दुनिया ठहे थी न, त सतयुग जी दुनिया में हर हिसाब सां माण्हू हूंदा, राधे कृष्ण हूंदा, पोइ उहे स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठाहींदा। त दुनिया में त सभु चीजूं खपनि न, घर ठाहिण वारा न, हिकु दुनिया में सभु प्रकार जा माण्हू खपनि। त असांजो महाराजा महारानी लक्ष्मी नारायण हूंदो, लेकिन हुन सां गॾु हुनजी राजधानी में हुनजा संबंधी हूंदा, हुननि जा ॿार हूंदा, हुननि खे पढ़ाइण वारा हूंदा,
उन्हनि जे सभु प्रकार जा माण्हू जे हिते बि जे प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट आहिनि वॾा, त उन्हनि जे लाइ घर बि आहे, त उन्हनि जे कपिड़ा ठाहिण वारा बि हूंदा। त हिकु दुनिया में सभु प्रकार जा माण्हू खपनि। त हाणे बाबा चवनि था परमात्मा हिन ज्ञान द्वारा सतयुग जी श्रेष्ठ राजधानी स्थापना था करनि। त असां जेतिरो बाबा जे चए ते हलंदासीं न, उन अनुसार असां सतयुग में पद पाईंदासीं। जेतिरी जो महिनत कंदा आहिनि ओतिरी बाप द्वारा असांखे प्राइज़ बि मिलंदी आहे। ॿार खे बि चईंदा आहिनि न, तूं सुठो पढ़ंदे त असां तोखे इहा प्राइज़ ॾींदासीं। त ईअं बाबा बि चईंदा आहिनि त सुठी रीति दैवी गुण धारण कंदो, सुठी रीति पंहिंजे स्वभाव संस्कारनि खे परिवर्तन कंदा त ओतिरो ऊच पद उते पाईंदा। मतिलबु सतयुग में असांखे हुन अनुसार जन्म मिलंदो, कर्मनि अनुसार मिलंदो आहे न। त हाणे असांखे सुठा दैवी गुण धारण करे सुठा कर्म करणा आहिनि त असांजो ॿियो जन्म बि सुठो थींदो। अॼुकल्ह शांती जे लाइ राय ॾियण वारनि खे बि प्राइज़ मिलंदी आहे, त ॿारनि खे बि प्राइज़ मिलंदी आहे। उहो उन्हनि खे न मिली सघंदी आहे, उन्हनि जी हर चीज़ अल्पकाल जे लाइ मिलंदी आहे। दुनिया वारनि खे हिन जन्म जे लाइ प्राइज़ मिलंदी आहे, लेकिन बाबा असांखे अॻियां सतयुग त्रेता जे लाइ प्राइज़ ॾींदा। मतिलबु सतयुग त्रेता में असांजो जन्म सुठो मिलंदो। तव्हां बाप जी श्रीमत ते पंहिंजी राजधानी स्थापना करो था न, सो बि 21 जन्म 21 पीढ़ी जे लाइ गारंटी आहे। हुते बचपन व जवानी में काल न खाईंदो आहे। सतयुग में आहे न, कॾहिं बि समय खां पहिरियों आत्मा शरीर न छॾंदी आहे। हिते त कॾहिं बीमारी, कॾहिं एक्सीडेंट, कॾहिं छा हिते कारण आत्मा शरीर छॾे छॾंदी आहे। लेकिन सतयुग में अकाले मृत्यु न थींदी आहे। उते कॾहिं कंहिंखे काल न खाईंदो आहे। हिते चईंदा न काल खाई वियो, हुते ईअं न चईंदा, हुते चईंदा आत्मा पुराणो शरीर छॾे नयो वठे। इहे बि न ॼाणंदा आहिनि कि मन न चित्त हुयो, हुते बचपन व जवानी में काल खाईंदो न आहे। इहे बि ॼाणंदा आहियो न, मन न चित्त हुयो। असां अहिड़े स्थान ते अची करे वेठा आहियूं। कॾहिं असां सोचियो हुयो असांखे बाबा अहिड़ो ऊचो ज्ञान ॾींदो। जाते असां जाते मधुबन मथे जेको मेन स्थान आहे बाबा जो घर माउंट आबू में, हुते असांजो यादगार दिलवाड़ो मंदिर आहे, अचलगढ़ आहे, गुरु शिखर आहे। मतिलबु हुन शहर में अहिड़ा मंदिर ठहियल आहिनि जो बाबा हाणे परमात्मा जो सतयुगी राजधानी ठातई। हुन अनुसार दिलवाड़ा मंदिर ठहियल आहे। अचलगढ़ अर्थात परमात्मा हाणे असांखे एॾी शक्ति ॾींदो आहे जो असां अचल अडोल रहंदा आहियूं। त हुन में यादगार में अचलगढ़ ठहियल आहे, गुरु शिखर ठहियल आहे। त जो असां जाते 5000 वर्ष पहिरियों सर्विस कई हुई, हुते ई मंदिर आदि ठहिया आहिनि। सतयुग बि सतगुरु बि ऊचे ते ऊचो असांखे मिलियो आहे। परम पिता परमात्मा ऊचे ते ऊचो सतगुरु जंहिंजो यादगार ठहियल आहे न। अचलगढ़ जो बि राज असां सम्झियो आहे न, जॾहिं आत्मा बाबा खे यादि करे अचल अडोल ठही वेंदी आहे, हुनखे चइबो हुनजी यादगार में अचलगढ़ मंदिर ठहींदो आहे। उहा थी वई घर जी महिमा। सतयुग मथे दिलवाड़ा मंदिर में मथे स्वर्ग ॾेखारियो अथनि, पोइ हेठि ॿिया तपस्या था करो, उन खां मथे असांजो परम धाम आहे। तव्हां ऊच ते ऊच पद पाईंदा आहियो पंहिंजे पुरुषार्थ सां। इहा आहे वंडरफुल जड़ यादगार। हुते ई त जाते हिन दुनिया में मंदिर आदि ठहियल आहे न, इहे यादगार आहिनि। जी कृष्ण जी दुनिया में जाते कृष्ण जन्म वरितई, हुते यादगार में मंदिर ठाता अथई। त दुनिया में जाते जो मंदिर ठहियल आहे न, उनजो कोई यथार्थ अर्थ आहे। हुते ई तव्हां चैतन्य में अची करे वेठा आहियो। त हाणे जॾहिं परमात्मा अची करे चैतन्य में इहे कार्य कराईंदो आहे न, पोइ भक्ति मार्ग में हुनजा यादगार ठहींदा आहिनि। इहे सभु आहे रूहानी कारोबार जो कल्प पहिरियों हली हुई। हाणे बाबा असांखे आत्मा सम्झी करे कर्म करण लाइ चवनि था कि असां आत्मायूं कीअं कर्म करे आया आहियूं, वापसि असांखे कीअं सुधरणो आहे, पोइ असांजो यादगार ठहींदो। त हिनखे रूहानी कारोबार चइबो आहे। हुनजो पूरो यादगार हिते आहे। नंबर 1 यादगार आहे न। जीअं कोई वॾो इम्तिहान पास कंदा आहिनि त उन्हनि जे अंदरि ख़ुशी रौनक अची वेंदी आहे। फर्नीचर पहिरवाइज़ केतिरी सुठी रखंदा आहिनि।
है न, कोई इम्तिहान पास कंदा आहिनि त ॾिसो अगरि कोई ग़रीब जो ॿार बि इम्तिहान पास करे वॾो ऑफिसर ठही थो वञे त हुनजो पाइण आदि घर आदि सभु वॾो मिलंदो न हुनखे, त फर्नीचर पहरवाइज़ केतिरी सुठी रखंदा आहिनि। त हाणे असांखे ऊच ते ऊच बाबा स्वर्ग जे लाइ ज्ञान ॾियनि था, त हाणे असां स्वर्ग जी दुनिया में वञण वारा आहियूं। त हाणे असांखे एतिरी सुठे कपिड़ा आदि न पाइणा आहिनि, हाणे असांखे छा करिणो आहे, पंहिंजे कर्मनि खे, पंहिंजी सोच बोल कर्मनि खे सुधारिणो आहे, पंहिंजे अंदरि दैवी गुणनि जी धारणा करणी आहे। हाणे असांखे त हाणे असांखे ईअं पंहिंजी जीअं सोचो कोई ग़रीब जो ॿार जो पहिरियों झोपड़पट्टी में रहंदो हुयो, लेकिन पढ़ी लिखी वो वॾो ऑफिसर ठही वेंदो त हुनजी बोल चाल व्यवहार में बि परिवर्तन ईंदो आहे न। हुन खां पोइ हुनजो घर आदि इहे सभु मिलंदा आहिनि। त ईअं ई पढ़ाई लिखाई जेको सुठो पढ़ी लिखी जंहिंजा सुठा संस्कार हूंदा आहिनि त उन्हनि जे बोल चाल व्यवहार में बि परिवर्तन ईंदो आहे। त ईअं ई बाबा चवनि था की हाणे कलयुग खां पोइ सतयुग अचण वारो आहे, त असांखे स्वयं खे परिवर्तन कीअं करिणो आहे, हाणे पंहिंजे संस्कार स्वभाव खे परिवर्तन करो। तव्हांखां ई कोई तव्हांजी कोई भेट न करे सघे। दुनिया वारा त हिन जन्म जे लाइ कंदा आहिनि, असां त 21 जन्मनि जे लाइ करूं था। इहे बि स्कूल आहे, इहे शिव बाबा जो स्कूल छो खुलियो आहे, ताकी असां पंहिंजे स्वभाव संस्कारनि खे परिवर्तन करे सघूं। पढ़ाइण वारे खे तव्हां ॼाणे विया आहियो न, भॻवान वच्चे भक्ति मार्ग में जेके यादि कंदा आहियो, पूजा कंदा आहियो, कुझु बि पतो न पवंदो हुयो। भगवान वाच्य भक्ति मार्ग में जेके यादि कंदा आहियो, पूजा कंदा आहियो, कॾहिं पतो हुयो ये कृष्ण कहिड़ा, राम कहिड़ा, सीता कहिड़ा, राधे कहिड़ा, दुनिया में जो कहानियूं ॿुधाईंदा आहिनि असां त मञी वेठा आहियूं, लेकिन कॾहिं शांति सां सोचे करे सोचो छा ईअं सही आहे? कोई हनुमान जहिड़े मूं जहिड़ो कोई देवता थी सघंदो आहे न? जॾहिं हनुमान खे अगरि असां भॻवानु चऊं त उहो ख़ुदि जो ई हुनजो शरीर अहिड़ो आहे, त पोइ दुनिया में जेका अहिड़ा शरीर वारा माण्हू पैदा थियनि था उन्हनि जो कीअं उद्धार कंदा न? मतिलबु हुननि जो यथार्थ अर्थ आहे, हनुमान जी चित्र जो बि यथार्थ अर्थ आहे, मतिलबु आत्मा में जो विशेषतायूं आहिनि उन अनुसार उन्हनि हनुमान जहिड़ी मूर्ति ठाही आहे, गणेश जहिड़ी मूर्ति ठाही आहे, शक्ति जो प्रतीक ॾेखारियो आहे। त हुनजो असांखे बाबा पूरो अची करे अर्थ सम्झाईंदा आहिनि। त बाबा चवंदा आहिनि भक्ति मार्ग में तव्हां जंहिंखे यादि कंदा हुयो, पूजा कंदा हुयो, कुझु पतो हुयो उन्हनि जे बारे में, बसि इच्छा पूरी करे ईअं थी बसि। बाप ई अची करे असांखे सभु सम्मुख राज ॿुधाईंदा आहिनि कि राधे कृष्ण असल में सतयुग जा प्रिंस प्रिंसेस आहिनि। स्वयंवर खां पोइ उहे लक्ष्मी नारायण ठहींदा आहिनि। राम सीता त्रेता जा राजा रानी हुया। त बाबा चवनि था कि हाणे मां तव्हांखे अची करे सभु राज सम्झाईंदो आहे, छो जो यादगार हाणे तव्हांजी पिछाड़ी जी अवस्था आहे। हाणे रिज़ल्ट न निकिती आहे, जॾहिं तव्हांजी अवस्था संपूर्ण ठही वेंदी उनजो पोइ भक्ति मार्ग में यादगार ठहींदो आहे। जीअं रक्षाबंधन जो यादगार थींदो आहे न, जॾहिं पूरी पकी राखी बंधी वठंदा आहियूं, असां पंहिंजो राज्य भाग्य वठी वठंदा आहियूं, तॾहिं पोइ यादगार न ठहींदा आहिनि। त भक्ति मार्ग में न जेकी बि चीज़ूं ठहियल आहिनि, जेकी बि रस्म रिवाज आहे, उहो यादगार आहे। त रक्षाबंधन यादगार आहे, पवित्रता जो प्रतीक। शिव बाबा अची करे असांखे पवित्रता जो धाॻो ॿधियो ई, इहो ई रक्षा सूत्र आहे। मतिलबु जेतिरो असां ख़ुदि खे मन वचन कर्म सां शुद्ध रखंदासीं ओतिरो ई परमात्मा जी मदद असांखे मिलंदी। त जॾहिं पूरी पक्की राखी ॿंधी वठो तॾहिं पंहिंजो राज्य भाग्य वठी सघो। मतिलबु सतयुग में असां वरसो, सतयुग जे लाइ वरसो हुन अनुसार मिलंदो। हाणे पोइ यादगार न मल्हाईंदा आहिनि। हिन समय तव्हांखे सभी मंत्रनि जो अर्थ बि बाबा सम्झायो अथई। ओम जो अर्थ आहे मां आत्मा, अहम आत्मा मम शरीर। दुनिया में ओम जो अर्थ ॾाढो लंबो चौड़ो ॿुधाईंदा आहिनि, लेकिन बाबा चवंदा आहिनि ओम अर्थात अहम आत्मा मम शरीर। अज्ञान काल में बि तव्हांखे तव्हां देह अभिमान में रहंदा आहियो त पंहिंजे खे शरीर सम्झंदा हुयो।
अज्ञान काल में। हाँ अञा ताईं असां ख़ुदि खे देह ई सम्झंदा हुआसीं। दिन प्रतिदिन भक्ति मार्ग में असां हिन दुनिया में ई फसी वियासीं, ख़ुदि खे बि देह सम्झो था ऐं हिन दुनिया में ई भॻवान खे बि हिन दुनिया में ई ढूंढणु लॻणियासीं। त दिन प्रतिदिन असांजी स्थिति गिरदी वेंदी आहे, तमो प्रधान ठहींदा वेंदा आहियूं। हर चीज़ पहिरियों सतो प्रधान अर्थात शुद्ध हूंदी आहे, पोइ तमो प्रधान ठहींदी वेंदी आहे। भक्ति बि पहिरियों सतो प्रधान हुई। जॾहिं हिकु मत शिव बाबा खे हिकु सत शिव बाबा खे यादि कंदा हुआसीं, जेसि ताईं जॾहिं भक्ति शुरू में भक्ति न, शिवलिंग जा मंदर एॾा छो आहिनि दुनिया में, छो जी पहिरियों हिकु शिव बाबा खे ई मञंदा हुया, हिकु निराकार खे ई यादि कंदा हुया लिंग ठाहे करे। त राजाउनि जे महलनि में बि शिवलिंग जो चिन्ह हूंदो हुयो न, शिवलिंग रखंदा। पहिरियों थोरी एॾी मूर्तियूं हूंदियूं हुयूं, एॾा गुरू संत सन्यासी थोरी हूंदा हुया। हिकु शिव खे ई माण्हू यादि कंदा हुया। त हुन समय सतो प्रधान भक्ति हुया बि ॾाढा थोरा। दिन प्रतिदिन वृद्धि बि केॾी थी वई आहे। विलायत में जास्ती ॿार पैदा कंदा आहिनि त उन्हनि खे इनाम मिलंदो आहे। बाप चईंदा आहिनि ॿार काम मां शत्रु आहे। सृष्टि ते ॾाढी वृद्धि थी चुकी आहे, हाणे पवित्र ठहो। बाबा चवनि था काम मां शत्रु आहे, सृष्टि ॾाढी ॿार ॾाढा पैदा थी विया आहिनि, हाणे पवित्र ठहो। तव्हां ॿार सृष्टि जे आदि मध्य अंत खे हाणे बाप द्वारा ॼाणे चुकिया आहे। सृष्टि जो आदि छा हुयो? सतयुग, पोइ मध्य में द्वापर, हाणे अंत में कलयुग थी वियो आहे। सतयुग में भक्ति जो नाम निशान न हूंदो आहे। भक्ति कॾहिं कंदा आहियूं जॾहिं दुख हूंदो आहे। सतयुग में दुख हूंदो ई न आहे त भक्ति थींदी न आहे। हाणे त केतिरा धूमधाम सां मेले मलाखाड़ी ॾाढा लॻाईंदा आहिनि, जो मनुष्य वञी करे दिलि खे बहलाईंदा आहिनि। तव्हांजो दिलि त बाप अची करे बहलाईंदा आहिनि 21 जन्मनि जे लाइ। असांजो दिलि त बाप अची करे बहलाईंदा आहिनि 21 जन्मनि जे लाइ। असांजो दिलि बहलाईंदा था, जो तव्हां सदैव बहलंदा ई रहंदा आहियो, तव्हांखे बि हाणे बाबा असांखे ज्ञान, भई दुनिया में त छा थींदो आहे, ख़ुशी जे कारण माण्हू मेला कंदा आहिनि, त्योहार कंदा आहिनि। लेकिन सतयुग त्रेता में त ख़ुशी हूंदी, उते त कोई दुख शांती हूंदी ई न, कोई तेरी मेरी हूंदी ई न। त बाबा चवनि था की हाणे तव्हां 21 जन्मनि जे लाइ सदा सुख शांती ख़ुशी में रहंदव त उते इहे सभु हूंदो ई न आहे। तव्हां सदैव बहलंदा ई रहंदा आहियो। तव्हांखे कॾहिं मेले आदि में वञण जो ख़्याल बि न ईंदो आहे, न ई उते लॻंदो आहे। किथे बि चइबो बि आहे न, मनुष्य वेंदा आहिनि सुख जे लाइ। तव्हांखे किथे पहाड़नि ते वञण जी दरकार न हूंदी सतयुग में, सॼी दुनिया में हूंदो ई जाते जाते सुख शांति। ते त माण्हू शांति जे लाइ पहाड़नि ते वेंदा आहिनि। हिते ॾिसो कीअं मनुष्य मरंदा आहिनि। मनुष्य त सतयुग कलयुग स्वर्ग नर्क खे बि न ॼाणंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे त पूरो ज्ञान मिलियो आहे न। बाप न चईंदा आहिनि की मूंसां गॾु तव्हांखे रहणो आहे, मतिलबु तव्हांखे घर बार बि संभालणो आहे। बसि बाबा खे यादि कयो, बाबा जी ज्ञान जी मुरली ॿुधी, पोइ घर गृहस्थी बि संभालणी आहे। पहिरियों असां घर गृहस्थी काम क्रोध लोभ अहंकार जे वश थी करे संभालंदा हुआसीं, है न। ईर्षा द्वेष नफ़रत घृणा तेरी मेरी। लेकिन हाणे बाबा जो ठहण खां पोइ घर गृहस्थी कीअं संभालणी आहे? सुख शांति प्रेम आनंद पवित्रता सर्वशक्ति संपन्न। सहन शक्ति के यूज़ करो, समाइण जी शक्ति के यूज़ करो, परखण जी शक्ति के यूज़ करो, निर्णय करण जी शक्ति के यूज़ करो। बसि हिन ज्ञान में इहो ई आहे। बाबा न चईंदा आहिनि की तव्हां बसि घर बार छॾे छॾो ऐं मुंहिंजो ज्ञान ई ॿुधंदा रहो, मूंखे ई वेही करे यादि करो। बाबा चईंदो हलंदे फिरदे मूंखे यादि करो, ज्ञान जो मनन चिंतन करो ऐं घर गृहस्थी हलायो, लेकिन पवित्रता शुद्धता सां, सुख शांति प्रेम आनंद सां। ॿार जुदा तॾहिं थींदा आहिनि जॾहिं कोई खिटपिट थींदी आहे, ऐं कोई ज्ञान में कंहिंखे न वञणु ॾींदो आहे, तॾहिं ॿार सोचंदा आहिनि न, कंहिंखे मना कंदा आहिनि की न ज्ञान व्यान कुझु बि न आहे, घर गृहस्थी हलायो जीअं हलायो था, ज्ञान व्यान न ॿुधो, त थोरी खिटपिट थींदी आहे। पोइ बि बाप जे संग में त असां न रही, मतिलबु हीअं
काथे छॾे करे त न वञिणो आहे, लेकिन असांखे बुद्धि द्वारा घर गृहस्थी में रही करे बाबा खे यादि करिणो आहे, सतो प्रधान ठहिणो आहे। कोई सतो, कोई रजो, कोई तमो अवस्था में बि आहिनि सभु। त जीअं जीअं असांखे बाबा खे यादि कंदासीं न, त असांजी हाणे असांजी अवस्था तमो प्रधान आहे, लेकिन बाबा खे यादि कंदे कंदे सतो प्रधान अर्थात शुद्ध थी वेंदी। सभु इकट्ठा न रही सघंदा आहिनि न। त बाबा चवनि था कि सतयुग जी राजधानी स्थापना थिए थी। जो जेतिरो बाप खे यादि कंदो हुन अनुसार पद मिलंदो। मुख्य ॻाल्हि आहे ई बाप खे यादि करण जी। बाप स्वयं बि ड्रिल सिखलाईंदा आहिनि, अर्थात ड्रिल अर्थात बाबा चईंदा आहिनि ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करण, इहा ड्रिल सिखलाईंदा आहिनि। हिकदमि डेड साइलेंस थी वञे, कुझु आहे ई न, बसि बाबा ऐं मां, ऐं पूरी दुनिया में सदा शांती शांती, ख़ुशी ख़ुशी आहे, सुखी सुख। तव्हां जाते तव्हां हिते जो कुझु ॾिसंदा आहियो उनखे ॾिसणो न आहे। मतिलबु असांजी बुद्धि बाबा वटि लॻी रहे, बाक़ी जो असांखे कम जी चीजूं न आहिनि न। जा हिन दुनिया में गंद बि ॾाढो आहे न, त कम जी चीजूं बाबा जी यादि में ॾेई करे ॾिसो, ऐं बाक़ी ॾिसंदे बि न ॾिसंदो। देह सहित सभिनि खे त्यागे ॾियो, अर्थात हाणे ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हर कर्म करो। तव्हां छा ॾिसंदा आहियो? हिकु त पंहिंजे घर खे ऐं पढ़ाई अनुसार जो पद पाईंदा आहियो न। हाणे मुंहिंजे देह खे ॾिसंदा आहियूं न, त देह खे ॾिसण सां विकार ईंदा आहिनि। देह खे ॾिसण सां ईर्षा, द्वेष, जेलसी, घृणा, नफ़रत, इहे सभु भावना उत्पन्न थींदी आहे। त इन करे बाबा चईंदा आहिनि ख़ुदि खे आत्मा सम्झी मूंखे परम धाम में यादि करे हर कर्म करो, ऐं पढ़ाई बि पढ़ो। पढ़ाई कहिड़ी पढ़णी आहे? दैवी गुण धारण करणा आहे, सृष्टि चक्र जो ज्ञान सम्झणो आहे। उन सतयुगी राजे जो बि तव्हां ॼाणंदा आहियो। जॾहिं सतयुग आहे त त्रेता न आहे, त्रेता आहे त द्वापर न आहे, द्वापर आहे त कलयुग न आहे। हाणे कलयुग बि आहे, संगम युग बि आहे। हाणे कलयुग जो एंड, सतयुग जी आदि, संगम युग विच जो समय आहे। पर तव्हां वेठा पुराणी दुनिया में आहे, लेकिन हाणे असांजी बुद्धि में ज्ञान आहे न कि दुनिया परिवर्तन थिए थी। असांजी बुद्धि में ज्ञान आहे कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाबा परमात्मा आहे। त इहे संगम युग आहे। संगम युग कंहिंखे चइबो आहे इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। पुरुषोत्तम वर्ष, पुरुषोत्तम मास, पुरुषोत्तम ॾींहुं बि हिन पुरुषोत्तम संगम युग ते ई थींदो आहे। पुरुषोत्तम ठहिण जी घड़ी बि हिन पुरुषोत्तम युग में ई आहे। पुरुषोत्तम अर्थात हाणे आत्मा उत्तम, आत्मा खे पुरुष चइबो आहे। हाणे आत्मा उत्तम अर्थात आत्मा जो मन वचन कर्म शुद्ध थो थिए। आत्मा जे मन जा वीचार शुद्ध था थियनि, बोल कर्म सभु शुद्ध था थियनि। हिनखे चइबो आहे पुरुषोत्तम आत्मा, अर्थात उत्तम आत्मा, अर्थात सुठी आत्मा। त आत्मा खे सुठो ठाहिण जो इहो ई समय आहे। ॿियो कंहिं समय में आत्मा खे सुठो न ठाहे सघंदा आहियूं। सतयुग त्रेता खां आत्मा जी, सतयुग त्रेता द्वापर कलयुग, ये चक्कर काटदे काटदे आत्मा तमो प्रधान थी वेंदी आहे। पोइ आत्मा खे शुद्ध करण जो समय इहो ई आहे। ये नंढो लीप युग आहे। तव्हां माण्हू बाजोली खेलंदा आहियो न, ईअं उल्टा बाजोली खेलंदा आहियूं न, जीअं सर जे बल पोइ पैर करे पोइ वापसि हीअं कंदा आहियूं। त इहे बि ईअं ई आहे। सतयुग त्रेता द्वापर कलयुग, कीअं चक्कर घुमंदा रहंदा आहिनि। हिन संगम युग खे लीप युग चइबो आहे। हिन संगम युग खे लीप युग चइबो आहे। हाणे स्वर्ग अचण वारो आहे। बाबा ॾिठो अथई कीअं साधू माण्हू अथवा कोई बाजोली खेलंदे खेलंदे यात्रा ते वेंदा आहिनि न। यात्रा ते ईअं बाजोली खेलंदे खेलंदे यात्रा ते, त हुनजो बि मतिलबु इहो ई आहे कि पूरो चक्कर काटे करे पोइ असां मथे वेंदा आहियूं बाबा वटि, पोइ वापसि हेठि ईंदा आहियूं खेॾणु। वॾी कठिनाई सां वीचारा यात्रा ते वेंदा आहिनि। हाणे हिन में कठिनाई जी त ॻाल्हि न आहे, इहा आहे योग बल जी ॻाल्हि, अर्थात बाबा खे यादि करे स्वयं में शक्ति भरण जी ॻाल्हि आहे। छा यादि जी यात्रा तव्हां ॿारनि खे कठिन लॻंदी आहे? नाम त ॾाढो सहज रखियो आहे न, बाबा खे यादि करणु कठिन आहे छा? इहे त योग बल जी ॻाल्हियूं आहिनि। मतिलबु बाबा खे यादि करे हर कर्म करिणो आहे। हिन में कठिनाई जी त कोई ॻाल्हि कोन्हे, है न। भक्ति मार्ग में कठिनाई कंदा आहिनि, मतिलबु बाजोली कंदा, व्रत जप तीर्थ कंदा, भॻवान खे पाइण लाइ तप कंदा, अलाए छा छा कंदा। लेकिन भॻवान सां मिलण ऐं भॻवान सां शक्ति प्राप्त करण लाइ
कठिनाई जी ॻाल्हि न आहे, सहज आहे। उहो त असांजो पीउ आहे न, ख़ुदि खे आत्मा सम्झी पंहिंजे पीउ खे यादि करो बसि। छा यादि जी यात्रा तव्हां ॿारनि खे कठिन लॻंदी आहे? नाम त ॾाढो सहज रखियो आहे, छा ॿुधी करे डिॼी वेंदा आहियो। यादि जी यात्रा नाम बि ते बि न वञो, बसि सहज यादि रखो कि मूंखे बाबा खे यादि करे। जीअं बुद्धि में कोई न कोई ॻाल्हि, कोई न कोई व्यक्ति रहंदो आहे, ईअं बुद्धि में सदा यादि रहे मां आत्मा बाबा जी आहियां, बाबा मूंसां गॾु आहे। चईंदा आहिनि बाबा असां योग में न रही सघंदा आहियूं, तव्हांखे यादि न करे सघंदा आहियूं, छो दुनिया खे ॾिसंदे न दुनियादारी में फंसी वेंदा आहियूं। लेकिन जेको कमु आहे उहो बाबा खे यादि करे करो न, बाबा पोइ हल्को करे ॾींदा आहिनि। ॿार बाप खे यादि करो, यादि त सभु चीज़ुनि खे कबो आहे। बाप चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो, तव्हां ॿार आहियो न। इहे तव्हांजो बाप बि आहे, माशूक बि आहे। हाणे आशिक उन्हनि खे यादि कंदा आहिनि। सभु असां आत्मायूं आशिक आहियूं ऐं बाबा हिकु माशूक आहे। दुनिया में सभी आत्मायूं आशिक कंहिं न कंहिं नाम रूप सां बाबा खे यादि ज़रूरु कंदियूं आहिनि। हिकु बाप अक्षर बि काफ़ी आहे। भक्ति मार्ग में तव्हां मित्र संबंधियुनि खे यादि कंदा आहियो, पोइ बि हे प्रभु हे ईश्वर ज़रूरु चईंदा आहिनि, है न। भक्ति मार्ग में माण्हू मित्र संबंधी आदि खे यादि कंदा, मित्र संबंधी आदि खे यादि कंदा आहिनि, पोइ बि छा चईंदा आहिनि, भले साम्हूं मूर्ति हुजे त बि इशारो मथे कंदा आहिनि, हे भॻवान हे ईश्वर, भॻवान खे मथे यादि कंदा आहिनि। सिर्फ़ु पतो न आहे उहो छा चीज़ आहे। आत्माउनि जो बाप त परमात्मा आहे न, हिन शरीर जो बाप त देहधारी आहे। आत्माउनि जो बाप त परमात्मा आहे न, देह जो, हिन शरीर जो बाप त देहधारी आहे। आत्माउनि जो बाप अशरीरी आहिनि, परमात्मा। त असांजा केतिरा बाप थिया? 2 बाप थिया। हाणे कॾहिं पुनर्जन्म में न ईंदो आहे, लेकिन असांजो हिकु पीउ न कॾहिं बि पंहिंजो शरीर न वठंदो आहे। असां आत्मायूं इलाही शरीर वठंदा आहियूं, इलाही छॾंदा आहियूं। 84 जनम मरण, 84 जे चकर में 84 बार असां नयो शरीर वठंदा आहियूं, 84 बार असां पुराणो शरीर छॾंदा आहियूं। लेकिन असां आत्माउनि जो पीउ हिकु ई आहे। असांजा 2 पीउ आहिनि, हिकु त परमात्मा ऐं हिकु देहधारी पीउ जो जनम में चेंज थींदो रहंदो। त असांजो बाबा कॾहिं पुनर्जन्म न वठंदो आहे, ॿियासी बि पुनर्जन्म में ईंदा आहिनि। इन करे ई बाबा खे यादि कंदा आहिनि, छो जो उहो असांजो सदा जो ई सर्व संबंधी आहे। ज़रूरु कॾहिं सुखु ॾिनो उनखे चईंदा आहिनि दुख हरता सुख करता, परंतु उन्हनि जे नाम रूप देश काल खे माण्हू ॼाणंदा ई न आहिनि। शिव बाबा खे चईंदा आहिनि दुख हरता सुख करता, लेकिन चईंदा आहिनि कि भॻवानु दुख खे हरण वारो, सुख ॾियण वारो आहे, लेकिन हिनजे नाम रूप देश काल खे न ॼाणंदा आहिनि। जेतिरे मनुष्य ओतिरी ॻाल्हियूं, अनेक मतियूं थी वियूं आहिनि। बाप केतिरो प्रेम सां वेही पढ़ाईंदा आहिनि, उहो आहे ईश्वर शांती ॾियण वारो। केतिरो उन्हनि सां सुखु मिलंदो आहे। बाबा आहे ईश्वर शांती ॾियण वारो, केतिरो बाबा सां सुखु मिलंदो आहे न। हिकु ई गीता ॿुधाए करे पतितनि खे पावन ठाहे ॾींदा आहिनि। प्रवृत्ति मार्ग बि खपे न। दुनिया में माण्हू सोचता आहिनि सुख त आहे ई न, सुख त कागज़ जा समान आहिनि। हिन दुनिया में निवृत्ति मार्ग वारा बि आहिनि त प्रवृत्ति मार्ग वारा बि आहिनि, लेकिन सत्युग त्रेता में न सभु प्रवृत्ति मार्ग वारा हूंदा। सत्युग त्रेता में सभु प्रवृत्ति मार्ग वारा हूंदा, कोई बि अकेला न हूंदा। भॻवान प्रवृत्ति मार्ग वारी दुनिया स्थापन कई। ही त दुनिया में माण्हू चईंदा आहिनि कि भॻवान की प्राप्ति करण लाइ असांखे घर बार छॾिणो पवंदो, लेकिन सत्युग में त सभु सुखी हूंदा आहिनि। मनुष्यनि कल्प जी आयु लाखों वर्ष चई छॾी आहे, पोइ बि अनगिनत मनुष्य थी वेंदा आहिनि। केतिरी भूल कई अथनि, इहे नॉलेज असांखे हाणे मिली आहे, पोइ प्राय लोप थी वेंदी। चित्र त आहे जंहिंजी पूजा थींदी आहे, परंतु पंहिंजे खे देवता धर्म जो सम्झंदा ई न आहिनि। पूजन था देवी देवता आहिनि खे। हाणे क्रिश्चन माण्हू क्राइस्ट खे पूजंदा आहिनि त पंहिंजे खे छा चईंदा आहिनि? क्रिश्चन चईंदा आहिनि न। असां पूजूं था देवी देवताउनि खे, पोइ असांजो धर्म कहिड़ो हुजिणो खपे? देवी देवता धर्म हुजिणो खपे न। त हीअ नॉलेज हाणे असांखे जो मिले थी, इहे सत्युग त्रेता द्वापर कलयुग में गुम हूंदी आहे, हाणे वरी मिले थी।
देवताउनि खे पूॼण वारा बि पंहिंजे खे देवता धर्म वारा नथा चवनि। छो जी दैवी गुण ऐं दैवी मर्यादाउनि खे पालन नथा करूं असां। जो जंहिंजी पूॼा कंदो आहे हुन ई धर्म जो हूंदो आहे न। लेकिन असां लक्ष्मी नारायण जे अॻियां चऊं था सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी डबल अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम। असां उन्हनि जी त्योहार आदि उन्हनि खे यादि करूं था, उन्हनि खे पंहिंजो इष्ट सम्झूं था, लेकिन हुननि जहिड़ा कर्म नथा करूं। इन करे हुन धर्म जा असां नथा कहलाए सघूं। त बाबा चवंदा आहिनि जंहिंजी पूॼा कंदा आहियूं हुन धर्म जा ई आहिनि। इहे सम्झी न सघंदा आहिनि कि असां आदि सनातन देवी देवता धर्म वारी आत्मायूं आहियूं। असां हुननि जी वंशावली आहियूं। इहे बाप ई अची करे सम्झाईंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि तव्हां पावन हुयो, पोइ तमो प्रधान थी वियो, हाणे तव्हांखे वरी पावन सतो प्रधान अवश्य ई थियणो। बाप चवंदा आहिनि तव्हां पावन हुयो, पोइ तमो प्रधान ठही वियो, हाणे पावन सतो प्रधान अवश्य ई ठहिणो आहे। छा गंगा सनान सां ठहींदव? आत्मा पावन ठही वेंदी गंगा सनान सां। परंतु पतित पावन त हिकु बाप ई आहे। अगरि गंगा खे सनानु करण सां माण्हू पावन ठहे थो त भॻवान खे छो थो यादि करे मथे? त ज़रूरु पोइ गंगा जो पाणी त छा थींदो आहे, मथां पहाड़नि तां ईंदो आहे न, त जड़ी बूटी वारो पाणी हूंदो आहे। हिन सां ॾाढा रोग बीमारियूं दूरि थी वेंदियूं आहिनि। ऐं भावना जो प्यारो त भॻवानु ॾींदो ई आहे। अगरि तव्हां भावना सां सोचो हिन कीचड़ में बि भॻवानु ऐं सनानु करो त बि तव्हांखे भॻवानु हुन कीचड़ द्वारा बि तव्हांजी इच्छा पूरी कंदो। छो जी भावना हूंदी आहे न। अगरि तव्हां कीचड़ में वेही करे बि मन सां भॻवान खे यादि करो त भॻवानु त तव्हांजी आत्मा में शक्ति भरे छॾंदो। भॻवानु थोरी ॾिसंदो आहे तव्हां कीचड़ में वेही मूंखे यादि था करो या किथे। भॻवानु त मन जी शुद्धि ॾिसंदो आहे, है न। त बाबा चवनि था तव्हांजे शरीर ते थोरी पाप चढ़िया आहिनि, आत्मा ते चढ़िया आहिनि न। त गंगा सनानु करण सां छा आत्मा शुद्ध थी वेंदी? आत्मा खे शुद्ध करण लाइ पतित पावन त बाप आहे, उहो अची करे रास्तो ॿुधाए तॾहिं त पावन ठहे। पुकारंदा रहंदा आहिनि परंतु ॼाणंदा कुझु न आहे। आत्मा पुकारदी आहे ऑर्गन्स द्वारा कि हे पतित पावन बाबा अची करे असांखे पावन ठाहियो। आत्मा ही घड़ी घड़ी पुकारदी आहे, हे बाबा अची करे असांखे पावन ठाहियो। सभु पतित आहिनि, कामचिता ते जलदा ई रहंदा आहिनि। हीउ खेल ई अहिड़ो ठहियलु आहे। पोइ बाप अची करे सभिनि खे ई पावन ठाहे ॾींदो आहे। इहे बाप संगम ते ई सम्झाईंदा आहिनि। इहे खेल अहिड़ो ठहियलु आहे, बाप अची करे सभिनि खे पावन ठाहे ॾींदा आहिनि। इहे बाप संगम ते अची ईंदा आहिनि। सतयुग में हूंदो आहे हिकु धर्म, बाक़ी सभु वापसि हली वेंदा। पहिरियों हिन सृष्टि ते न हिकु ई धर्म हुयो, हाणे धर्मनि जी वृद्धि थी आहे। तव्हां ड्रामा खे सम्झी विया आहियो जो ॿियो कोई न ॼाणंदो आहे। हिन रचना जे आदि मध्य अंत जो अंत छा आहे, ड्यूरेशन छा आहे, है न। पॉपुलेशन घटि थी वेंदी न, पोइ थोरा ई रहंदा, बाक़ी सभु आत्मायूं मथे पंहिंजे झाड़ में रहंदियूं। इहे ड्रामे खे सम्झी वञो। ॿियो कोई बि अहिड़ो ड्रामे जो राज असांखे न सम्झाए सघंदो आहे सवाइ परमात्मा। हिन रचना खे जो आदि मध्य अंत छा आहे, हिन रचना जो ड्यूरेशन केतिरो आहे, इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो न। उहे सभु आहिनि शूद्र कुल जा। पहिरियों थींदो आहे ब्राह्मणनि जो कुल, पोइ देवता कुल, पोइ क्षत्रिय कुल, पोइ वैश्य कुल, पोइ शूद्र कुल। कलयुग में जेका जन्म वठंदा आहिनि न, कलयुगी माण्हू शूद्र कुल जा हूंदा आहिनि। असां बि आत्मायूं पहिरियों ब्राह्मण कुल जा हुयासीं, पोइ असां देवता कुल में आयासीं, पोइ क्षत्रिय, पोइ वैश्य, पोइ शूद्र। हाणे वरी असांखे शूद्र कुल खां पहिरियों ब्राह्मण कुल में अचिणो आहे। अर्थात पहिरियों पवित्र जी प्रतिज्ञा करणी आहे, मन वचन कर्म शुद्ध रहे, इनखे चइबो आहे ब्राह्मण। त जॾहिं असां मन वचन कर्म शुद्ध थी वेंदासीं, विकार बुराइनि सां मुक्त थी वेंदासीं, त असां कहिड़े वर्ण में अची वेंदासीं? ब्राह्मण वर्ण में। पोइ असां ई ब्राह्मण वञी करे देवता वर्ण में वेंदासीं, पोइ क्षत्रिय, पोइ शूद्र। तव्हां बि ॼाणंदा आहियो नंबरवार पुरुषार्थ अनुसार कोई गफ़लत कंदा आहिनि त हुननि जे रजिस्टर सां ॾेखारे में पवंदो आहे कि हिन पढ़ाई घटि कई अथई,
कैरेक्टर्स जो रजिस्टर बि हूंदो आहे न, हिते बि रजिस्टर हुजिणो खपे। असांखे कहिड़ो रजिस्टर रखिणो आहे कि मां केतिरो समय यादि कयो, केतिरे दैवी गुण धारण कया, केतिरा मुंहिंजा मन जा संकल्प शुद्ध थिया, बोध शुद्ध थियो, कर्म शुद्ध थियो। त इहा आहे यादि जी यात्रा न। कैरेक्टर्स जो रजिस्टर स्कूल में थींदो आहे, हिते बि रजिस्टर हुजिणो खपे जंहिंमें असांखे नोट करिणो आहे कि यादि बाबा खे असां यादि केतिरो कयो, जंहिंजो कोई खे पतो ई न आहे। हाणे असां बाबा खे गुप्त रूप में यादि कंदा आहियूं न। हाणे असां ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करे कर्म करूं त कंहिंखे पतो लॻंदो कि तव्हां यादि था करो। भक्ति मार्ग में त प्रत्येक थी वेंदो आहे, हा भई साम्हूं मूर्ति जे अॻियां वेठो आहे, माला थो जपे त चलो भॻवान खे यादि थो करे। हाणे त असां उठंदे वेहींदे खाईंदे पीअंदे बाबा सां गॾु रहूं त गुप्त थी वियो न। सभिनि खां मुख्य सब्जेक्ट इहा बाप खे यादि करण जी, पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो आहे। आत्मा मुख सां चईंदी आहे, असां हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहियूं। इहे सभु ॻाल्हियूं त इहे ब्रह्मा बाबा न सम्झाईंदा आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं केरु था सम्झाइनि? ब्रह्मा जे शरीर में अची करे शिव बाबा, ज्ञान सागर परमपिता परमात्मा हिन ब्रह्मा जे तन में वेही करे असांखे सम्झाइनि था। चइबो बि आहे न गौमुख, गौमुख चइबो आहे न। त गऊ जे मुख सां गंगा निकिती, अर्थात ब्रह्मा बाबा गऊ आहे ऐं हुननि जे मुख सां शिव बाबा जो ज्ञान थो निकिरे। जॾहिं आत्मा ॿिए जे ब्रह्मा बाबा जे शरीर में बाबा जी आत्मा ईंदी आहे त बाबा हुन शरीर सां ॻाल्हाए बि सघंदा आहिनि। त परमात्मा ख़ुदि जो शरीर वठी करे असांखे वाच्य न कंदो आहे, ब्रह्मा जे तन में अची करे कंदो आहे। मंदिर बि हिते ई ठहियल आहिनि जिते तव्हां वेठा आहियो। जीअं तव्हांजी सीढ़ी आहे ऐं हुते बि सीढ़ी आहे, सीढ़ी जो चित्र आहे न असांखे, तव्हांखे चढ़ण में थकावट न थींदी आहे। त हिते जेका यादगार आहिनि उहो त चढ़ण वारी सीढ़ी आहे। हाणे असांखे कलयुग खां सतयुग ताईं वापसि वञिणो आहे त वापसि चढ़णो आहे। तव्हां हिते आया आहियो बाप सां पढ़ी करे रिफ्रेश थियण लाइ। हुते त गोरख धंधो हूंदो आहे, मतिलबु अगरि असां ज्ञान सेंटर ते या मधुबन में वञी करे ॿुधूं था त हुते त सभु ॻाल्हियुनि सां फ्री हूंदा आहिनि। दुनियादारी में त धंधे में फसी वेंदा आहियूं, शांती सां ॿुधी बि न सघंदा आहिनि। संकल्प हलंदो रहंदो, कोई ॾिसी न वठे, जल्दी घर वञा, है न। अगरि ॾिसो कंहिंखे मना कंदा आहिनि हेॾे न वञो, अगरि उहो वञे या घर में ई कुझु करे त सोचिजे न अरे कोई अची न वञे, कोई अची न वञे। त उअं ई बाबा असांखे चवनि था कि ॾिसो मधुबन में वेंदा आहियूं त पोइ हुते त फ्री थी वेंदा आहियूं, आराम सां ॿुधी सघंदा आहियूं। हिते त घर गृहस्थी में रहंदे हुए त थोरो लॻंदो आहे न, हा भई जल्दी घर हलूं, कोई ॾिसी न वठे, हीअं न थिए, कोई केतिरी चिंता रहंदी आहे न। हिते कोई बि ओनो न आहे। ऐं घर गृहस्थी में रहंदी हुई ॾिसो पंहिंजे लाइ हर माण्हू फ्री टाइम कढंदो है न, कि हिन समय मां हीअं कंदमि, हिन समय मां हीअं कंदमि। कोई टीवी ॾिसंदो आहे त हुन समय टीवी जॾहिं ॾिसंदो आहे त केॾो भई हाणे मूंखे टीवी ॾिसणी, हाणे मां कुझु बि ईंदो, हुन समय सभु भुलिजी वेंदा आहिनि, सिर्फ़ु टीवी ते ई ध्यानु रहंदो आहे। ईअं असांखे सॼे ॾींहं में बि न थोरो समय कढणो खपे, हुन समय में कुझु बि न यादि रहे, सिर्फ़ु बाबा ऐं मां ऐं पढ़ाई, न त संकल्प हलंदा रहंदा। त बाबा चवंदा आहिनि कि हिते आहे ईश्वरीय परिवार, शांति धाम में भाउ भाउ रहंदा आहिनि, परम धाम में त असां आत्मायूं भाउ भाउ आहिनि। हिते जॾहिं आत्मा शरीर वठंदी आहे त पहिरियों ब्राह्मण कुल में भाउ भेणनि जो संबंध रहंदो आहे, पोइ ॿिया सतयुग खां ॿिया संबंध शुरू थींदा आहिनि। जॾहिं शिव बाबा हिते अची करे असांखे ज्ञान ॿुधाईंदो न, त हाणे असां सभिनि जो भाउ भेणनि जो संबंध आहे, जेका बि माण्हू हिते ज्ञान ॿुधंदा आहिनि, है न। उन्हनि खे चइबो आहे अद्वैत राजधानी। हुते लड़ाई झगड़ो कुझु बि न आहे, हुते लड़ाई झगड़ो कुझु बि न आहे। तव्हां ॿारनि खे पूरी कहानी, तव्हां ॿारनि खे पूरी नॉलेज मिली आहे न। सतयुग में कोई बि लड़ाई झगड़ो हूंदो ई न आहे। हाणे असांखे पूरी नॉलेज मिली आहे, पूरी 84 जन्मनि जी। जंहिं जास्ती भक्ति कई आहे हुनजो हिसाब बि बाप ॿुधाइनि था। तव्हां ही शिव जी अव्यभिचारी भक्ति शुरू कंदा आहियो द्वापर युग में। द्वापर युग में
पोइ असां ई शिव बाबा जो पहिरियों भक्ति शुरू कंदा आहियूं। त बाबा चईंदा आहिनि कि हाणे जे जास्ती भक्ति कई हूंदी न उहो मुंहिंजे ज्ञान खे जल्दी सुठी रीति सम्झी सघंदा आहिनि, पोइ वृद्धि थींदी वेंदी आहे। उहा सभु आहे भक्ति। ज्ञान त हिकु ई थींदो आहे, न त ॼाणंदे सके शिव बाबा पढ़ाइनि था। इहे ब्रह्मा त कुझु बि न ॼाणंदा आहिनि। जो ग्रेट ग्रेट ग्रैंड फादर आहे उहो हिन समय इहे ठहिया आहिनि, पोइ मालिक ठहींदा। तत्वम मतिलबु ब्रह्मा बाबा जी आत्मा ब्रह्मा ब्रह्मा जी नाभि सां नारायण ॾेखारींदा आहिनि, त अर्थात उहा ई आत्मा हाणे अंतिम समय में ब्रह्मा जो पाठ वॼाईंदी आहे। उहा ई आत्मा सत्युग में श्री लक्ष्मी श्री नारायण जो पाठ वॼाईंदी। त बाबा चवनि था तव्हां बि पुरुषारथ करे मूं जहिड़ा गुण धारण करो, ब्रह्मा जहिड़ा, त ब्रह्मा जी ऐं नारायण ठही वेंदव। चईंदा आहिनि न अंत काल जो सिमरे, अंत समय असांखे बाबा जी यादि रहंदी, उनजे लाइ हाणे खां ई अभ्यास करो। तॾहिं असां अंत समय बाबा जी यादि में श्री छॾंदासीं ऐं पोइ नारायण ठहींदासीं। अर्थात नारायण जहिड़ा गुण संस्कार हूंदा। हिकु त मालिक न ठहींदा न, तव्हां बि पुरुषारथ कंदा आहियो। इहा आहे बेहद जो स्कूल। इन जी ब्रांचिस ढेर आहिनि। बाबा जी हिन ज्ञान जी ॿुधण जे लाइ ढेर ब्रांचिस ठहियल आहिनि। त बाबा चवंदा आहिनि कि जेतिरो बाबा चवनि था गली गली घर घर में थी वेंदो। हाणे बि ॾिसो बाबा जो ज्ञान केॾा माण्हू ॿुधंदा आहिनि। पहिरियों त थोरा ई, हाणे त भले सेंटर न खुलियो आहे, लेकिन हर गली में कम से कम हिकु ॿ माण्हू त ज़रूरु हूंदो जेका बाबा जे ज्ञान में हलंदा हूंदा, है न। त बाबा चवनि था गली घर में बाबा जा ॿार बाबा खे पहचाने करे बाबा खे यादि कंदा आहिनि। चईंदा आहिनि असां पंहिंजे घर में चित्र रखिया आहिनि। मित्र संबंधी आदि ईंदा आहिनि त उन्हनि खे सम्झाईंदा आहिनि। बाबा जा जेका चित्र आहिनि न 7 ॾींहं जे कोर्स जा, उन्हनि में बि असां चित्रनि ते बि कोई ॻाल्हि कंहिंखे सम्झाए सघंदा आहियूं। आत्मा जो पाठ, परमात्मा जो पाठ, सृष्टि चक्कर कीअं घुमंदो आहे। त बाबा चईंदा आहिनि पंहिंजे घर में बि इहे चित्र रखे छॾियो। कॾहिं मित्र संबंधी अचनि त हुननि खे बि बाबा जो कोई न कोई ज्ञान जो पॉइंट, कोई न कोई चित्र आदि ॾेखारियो। छो जी माण्हू ॾाढा दुखी हूंदा आहिनि, कंफ्यूज़ हूंदा आहिनि न, ईअं छो थो थिए छा थो थिए। त हाणे असांखे नॉलेज मिले थी त असां बि अगरि कंहिंखे बाबा जो उहो पॉइंट, भले पूरो ज्ञान न ॿुधे, लेकिन उहो पॉइंट असां सम्झायूं भई असां ईअं ॿुधियो आहे, परमात्मा ईअं चईंदा आहिनि, त बि हुननि जो भलो, है न। त हिन झाड़ जे पत्ता जो हूंदा उहे अची वेंदा, हुननि जे कल्याण जे लाइ तव्हां कंदा आहियो न। त जो बाबा जे स्वर्ग में अचण वारी आत्मा हूंदी उहा अची वेंदी। सभु न ईंदा स्वर्ग में, थोरी सी आत्मायूं ईंदियूं जो पकियूं देवी देवताउनि खे मञण वारियूं, शिव बाबा खे मञण वारी आत्मायूं आहिनि न, उहे ई स्वर्ग में अची सघंदियूं आहिनि। चित्रनि ते सम्झाइण सहज आहे। बाक़ी सिख धर्म वारा स्वर्ग में उन्हनि खे सुठो ई न लॻंदो राधे कृष्ण लक्ष्मी नारायण, त छो ईंदा उहो। मुस्लिम धर्म वारा हिननि खे सुठो ई न लॻंदो राम सीता खे या राधे कृष्ण, त उहो छो ईंदा असांजे दुनिया में। त बाबा चवनि था कि तव्हां ईअं सम्झाईंदा वञो, जेको बि आत्मा हूंदी उन्हनि खे जो बि ज्ञान गुण शक्ति खपे उन्हनि खे मिली वेंदी। अगरि पंहिंजी कुल जी हूंदी त पोइ बाबा जो ज्ञान बि ॿुधंदी, न त थोरो बहुत ॿुधी करे मन खे त शांत कंदी न। त बाबा चवंदा आहिनि चित्रनि ते सम्झाइण त सहज आहे। शास्त्र त ढेर आहिनि, हाणे शास्त्रनि सां त सदगति थी न सघे न त दुनिया में एतिरा शास्त्र पढ़नि था। छो शास्त्र कंहिं ठाता आहिनि, मनुष्य ई त ठाता आहिनि न, ये कहानी आदि। लेकिन परमात्मा जो ज्ञान त स्वयं परमात्मा ॾींदो आहे। पर भॻवान वटि त कोई किताब न आहिनि, हुननि जी आत्मा में त नूंद आहे। त बाबा चवनि त इहे ग्रंथ शास्त्र पढ़णु भले ई पढ़ो अगरि पढ़णा अथव, लेकिन असांजो कल्याण बाबा जी यादि सां ई थियणो। शास्त्र त ढेर पढ़ियो न,
हाणे सभु कुझु भुलिजी करे मूंखे मथे यादि करो अगरि तव्हांजी पंहिंजी सदगति करणी अथव त। बाप आहे पढ़ाइण वारो, उहो ई सचो सचो ज्ञान असांखे ॿुधाईंदा आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सारा डेड साइलेंस जी ड्रिल करण लाइ हिते जो कुझु ॾिसो था हिन अखियुनि सां, उन्हनि खे ॾिसंदे हुए न ॾिसो। मतिलबु जॾहिं असां शांती सां विहूं त भले असांजी अखियूं खुलियल हुजनि, कन में आवाज़ु अचे, लेकिन असांजो ध्यानु बाबा वटि हुजणो खपे। अर्थात हिन अखियुनि सां ॾिसंदे हुए न ॾिसो, कननि सां ॿुधंदे हुए न ॿुधो। देह सहित बुद्धि सां सभिनि जो त्याग करे पंहिंजे घर ऐं पंहिंजे राज्य जी स्मृति में रहणो आहे। हिन देह सहित बुद्धि सां सभु कुझु त्यागे छॾो, मतिलबु सभु कुझु हूंदे हुए ममत्व न रखो। पंहिंजे घर परम धाम ऐं पंहिंजे राज्य स्वर्ग खे यादि करो। ॿियो आहे इन कलयुगी दुनिया खे यादि करे छा करो, केॾो दुख आहे न। हिते पंहिंजे कैरेक्टर्स जो रजिस्टर रखिणो आहे कि मूं में कहिड़ा कहिड़ा कैरेक्टर नया नया आया आहिनि, कहिड़ा कहिड़ा ॿियो धारण करणा आहिनि। पढ़ाई में कोई गफ़लत न करणी आहे असांखे, पढ़ाई में कोई बि गफ़लत न करणी आहे। हिन पुरुषोत्तम संगम युग ते पुरुषोत्तम ठहिणो बि आहे ऐं ठाहिणो बि आहे। पंहिंजे पाण खे सुधारो बि। जो बाबा असांखे पढ़ाई पढ़ाइनि था उन्हनि खे सुठी रीति पढ़ो बि, ऐं हिन पुरुषोत्तम संगम युग ते पंहिंजी आत्मा खे उत्तम ठाहियो, ॿियनि खे बि ठाहियो। वरदान सदा सर्व प्राप्तियुनि सां भरपूर रहण वारा हर्षित मुख हर्षित चित्त। बाबा चवनि था जॾहिं बि कोई देवी देवता जी मूर्ति ठाहींदा आहियूं त हुन में चहिरो सदा हर्षित ॾेखारींदा आहिनि, है न। जॾहिं बि देवी देवताउनि जी मूर्ति ॾेखारींदा आहिनि त उन्हनि जो चहिरो सदा हर्षित ॾेखारींदा आहिनि। त असांजे हिन समय जे हर्षित मुख रहण जो यादगार चित्रनि में ॾेखारींदा आहिनि। हाणे जेतिरो असां ख़ुशि रहंदासीं न बाबा खे यादि करे, उन अनुसार ई भक्ति मार्ग में वो यादगार जे चित्र ठहींदा आहिनि। हर्षित मुख अर्थात सदा सर्व प्राप्ति सां भरपूर, है न। 33 करोड़ देवी देवता गायन है न, तो सत्युग त्रेता जी पॉपुलेशन हूंदी त्रेता अंत ताईं 33 करोड़। त असां बि देवी देवताउनि खे मञण वारा आहियूं, असां बि हुन धर्म जी आत्मा आहियूं, त असांजो बि कोई न कोई चित्र हूंदो। हाणे अगरि असां ख़ुशि रहंदासीं तॾहिं त असांजो हर्षित मुख नज़र ईंदो न माण्हुनि खे उन मूर्ति द्वारा न। हर्ष ॾिसो, पंहिंजे पूर्वजनि जी माण्हू घर में मूर्ति रखंदा आहिनि, है न। अगरि उन्हनि जा पूर्वज जाते बि हूंदा न आत्मा ॿिए शरीर में, अगरि उहो ख़ुशि हूंदी न त उन्हनि जी मूर्ति सां बि उन्हनि खे सुठा वाइब्रेशन मिलंदा आहिनि। त हीअं ई बाबा चवनि था कि असांजो हर्षित रहणु, हर्षित मुख अर्थात सदा सर्व प्राप्ति सां भरपूर, आत्मा सदा भरपूर। पे धन संपत्ति चीजनि सां भले ई भरपूर न हुजे, लेकिन जॾहिं आत्मा में गुण शक्तियूं और ज्ञान हूंदो आहे न त उहो सदा भरपूर रहंदी आहे। उहो ई आत्मा सदा हर्षित रही सघंदी आहे। त भरपूर हूंदो आहे जो उहो हर्षित रहंदो आहे। अगरि कोई बि अप्राप्ति हूंदी आहे आत्मा खे त हर्षित न थींदी आहे। कोई केतिरो बि हर्षित रहण जी कोशिशि करे, ॿाहिरां खां खिलंदो, लेकिन दिलि सां न। तव्हां त दिलि सां मुस्कुराईंदा आहियो छो जी सर्व प्राप्तियुनि सां भरपूर हर्षित चित्त आहियो न। असां आत्मा जी जॾहिं बाबा खे यादि करे भरपूर थी वेंदा न त असांजी मुस्कुराहट में न दिलि सां ख़ुशी जी अनुभूति थींदी आहे। ऐं केरु केरु माण्हू ॿाहिरां थो खिले तो अंदरि ख़ाली आहे, ईअं अनुभव थींदो आहे। स्लोगन आहे पास विद ऑनर्स ठहिणो आहे त हर खज़ाने जो जमा जो खातो भरपूर हुजे। पास विद ऑनर्स मतिलबु पंहिंजे जीवन में हर परिस्थिति खे पास करे पंहिंजे जीवन में सदा अॻियां वधण लाइ अॻियां वधिणो अथव त पंहिंजे जीवन में जेका बि असांखे ज्ञान गुण शक्तियुनि जा खज़ाना परमात्मा असांखे ॾिए थो हुन सां ख़ुदि खे भरपूर कंदा वञो, ताकी अंत समय मां हलचल में न वञा। कोई बि परिस्थिति अचे मां हलचल में न अचां, मां अंत घड़ी परमात्मा जी यादि में श्री छॾा। हुन जे लाइ मूंखे
सदा ही परमात्मा खे यादि करे ज्ञान गुण शक्तियुनि सां भरपूर ठहिणो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।